ख़बर मां शेयर कंदासीं। हैदराबाद में जसकम नारी तहरीक जी अॻवान कामरेड मुर्कजान पीरज़ादो जे मुबैना कतल वारे मामले जे हवाले सां अवांखे ॿुधायूं पिया। केस में नामज़द जवाबदार सैफ चतोई गिरफ़्तारी खां अॻु मॉडल कोर्ट में ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। धुरियुनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। अवांखे अपडेट कयूं पिया। धुरियुनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। जसकम पारां जोड़ियल जांच कमेटी केस में अॻ भराई न करण ख़िलाफ़ सुभाणे 8 डिसंबर ते हैदराबाद में एहतिजाज जो ऐलान करे छॾियो। पुलिस मुर्कजान पीरज़ादो जे केस में का बि अॻ भराई नाहे कई। अञा ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। केस में नामज़द जवाबदार सैफ चतोई गिरफ़्तारी खां अॻु मॉडल कोर्ट में ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। धुरियुनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। अवांखे अपडेट कयूं पिया। जवाबदार सैफ चतोई जी गिरफ़्तारी लाइ सुभाणे ओल्ड कैंप खां प्रेस क्लब ताईं एहतिजाज कयो वेंदो। रैली कढी वेंदी। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इमाम अली भलाई। जी इमाम अली, अपडेट कजो। सभा जसकम नारी तहरीक जी अॻवान कामरेड मुर्कजान पीरज़ादो जी मुबैना कत्ल वारे मामले में केस में नामज़द जवाबदार सैफ चतोई जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत हासिल करण लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। अदालत गैरनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। जसकम पारां जुड़ियल जांच कमेटी केस में अॻ भराई न करण ख़िलाफ़ 8 डिसंबर ते हैदराबाद में एहतिजाज जो ऐलान करे छॾियो आहे। जॾहिं त उन हवाले सां जसकम जांच कमेटी जे अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस मुर्कजान पीरज़ादो केस में का बि अॻ भराई नाहे कई हुई। वाक़े जी का बि जांच नाहे थी। अञा ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार नाहे थियो। जॾहिं त जवाबदार सैफ चतोई जी गिरफ़्तारी लाइ जेके सुभाणे ओल्ड कैंपस खां रेडियो चेक ताईं एहतिजाज कयो वेंदो। केस जे मुख्य जवाबदार सैफ चतोई पारां मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में जेका दाख़िल कयल ज़मानत वारी दरख़्वास्त बाबति वकीलनि सां सलाह मशवरा कया पिया वञनि, जीअं वारसनि खे कानूनी जेका सलाह मशवरा ॾेई सघूं। उन हवाले सां 15 नवंबर ते कामरेड मुर्कजान पीरज़ादो जो मुबैना फारूक अब्दुल्लाह जेको फ्लैट मां हटायो वारसनि पारां सैफ चतोई ते पिणु केस दाख़िल करायो वियो। जी इमाम अली, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।